बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलामुअलैकुम। वसीम कजू यूट्यूब चैनल में तव्हां नाज़रीन खे खुश आमदीद। उम्मीद आहे त तव्हां ख़ैरियत सां हूंदा। तव्हां सां अॼु हाज़िर आहियूं मौज़ू वक़्त की ताक़त। वीडियो शुरू करण सां अॻु में तव्हां प्यारनि नाज़रीन खे अर्ज़ु आहे असांजो वसीम कजू यूट्यूब चैनल अगरि तव्हां पहिरीं दफ़ा ॾिसी रहिया आहियो त बेल आइकन ते क्लिक करियो जीअं त असांजी डेली नई वीडियो तव्हां नाज़रीन ताईं पहुची सघे। कारकर्दगी खे बहितर बणाइण वारो वीडियो। ही वीडियो अव्हांखे उहे समूरा हुनर सेखारींदो जिन सां अव्हां पंहिंजी पेशेवाराणी ऐं ज़ाती ज़िंदगी में कामयाबी खे वक़्त खे बहितर तरीक़े सां तरतीब ॾेई हासिल करे सघो था। उन्हनि सिटनि खे ॿुधाईंदे अव्हां सोचंदा हूंदा त अव्हां उन्हनि असूलनि खे अमली तौर कीअं इख़्तियार करे सघो था। उन जो जवाबु इहो आहे त अहम असूलनि खे नोट करे वठो ऐं उन्हनि ज़ाब्तनि ते अमल करियो जेके वीडियो जे आख़िर में ॾिना विया आहिनि। जेकॾहिं अव्हां उन्हनि असूलनि खे यादि करे उन्हनि ते मुस्तक़िल तौर अमल करियो त इहो अव्हांजे लाइ ज़िंदगी जे हर मोड़ ते फ़ाइदेमंद साबित थींदो। जेकॾहिं अव्हां उन्हनि असूलनि ते हिकु भेरो महारत हासिल करे वरिती त सॼी ज़िंदगी अव्हां जी सलाहियतुनि में बहितरी ईंदी वेंदी ऐं अव्हां कामयाबी जे ॾाकनि बुलंदी ॾांहुं चढ़ंदा वेंदा। ऐं घटि वक़्त में एतिरी कामयाबी हासिल करे वठंदो जंहिंजे बारे में अव्हां सोचियो बि कोन हूंदो। उन सां अव्हांजो हर फ़इल अव्हांजे मुकमल इख़्तियार में हूंदो। जेकॾहिं अव्हां पंहिंजी सभिनी ज़हनी ऐं जिस्मानी सलाहियतुनि खे कंहिं कम लाइ वक़फ़ करे छॾींदव त हैरान कुन कामयाबी अव्हांजे मुंतज़िर हूंदी। नंबर 1, डिघे मुदे वारे मनसूबाबंदी करियो। ईंदड़ वक़्त बाबति सोचियो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे हर लिहाज़ खां मोहतरम बनायो। नंबर 2, अॼु हिकु तफ़सीली मनसूबो ठाहियो त तव्हांखे माशी आज़ादी हासिल करणी आहे। पंहिंजी ज़िंदगी में निज़म ऐं ज़ब्त पैदा करियो। नंबर 3, तव्हां कहिड़े कम सां मोहबत करियो था उहो कमु करियो जंहिंजे करण सां तव्हांखे ख़ुशी हासिल थींदी आहे। नंबर 4, पंहिंजे ख़ानदान जे माण्हुनि जो जाइज़ो वठो ऐं ॾिसो त तव्हां जा उन्हनि सां लाॻापा कीअं आहिनि। उन्हनि रिश्तनि खे वक़्त ॾेई मज़बूत करियो। पोइ तव्हां पंहिंजी ज़िंदगी में काफ़ी तब्दीली महसूस कंदा। नंबर 5, पंहिंजी जिस्मानी सिहत जो ख़्यालु रखो। सुठो खाधो खाओ, वर्जिश करियो ऐं आराम कयो। नंबर 6, पंहिंजी ज़िंदगी में तब्दीली आणियो। कंहिं कम खे वधायो या कंहिं खे घटि करियो। सभ खां अहम ॻाल्हि हीअ आहे त गैर ज़रूरी कम करणु छॾे ॾियो। नंबर 7, पंहिंजी ज़िंदगी में तवाज़न पैदा करियो। पंहिंजे ख़ानदान खे अॻियां रखी फ़ैसिला करियो ऐं पंहिंजी आस पास जे हर शइ में तवाज़न रखो। वधीक वक़्त जी ताक़त जे बारे में वधीक मालूमात वठण जे लाइ असांजो यूट्यूब चैनल वसीम कजू ॾिसंदा रहो।